रियासत रियासत। अमां तूं हिन वक़्तु पंहिंजी चाची बशीरा ॾे वञ, हू ॾाढी परेशान हूंदी। अम्मा मां त चाची तरफ़ वञा थी, पर चाची ज़रे बराबर भी परेशान कान्हे का। चाची वॾी दिलेर आहे, अम्मा जीअं रिजणी थोरी आहे। दलेर त आहे पुटु सादिक, जवान पुटु हुनजो अॻुवा थियल आहे, मुंहिंजी ज़िंदगी जो ख़ौफ़ न हूंदुसि। साह त मुंहिंजो मुठ में आहे। मालिक भलाई कंदो, पन्ना खे कुझु कोन थींदो, हू ख़ैरियत सां वापसि अची वेंदो। अम्मा मां चाची तरफ़ वञा थी, पर चाची पाण तरफ़ रहाए छॾे त पोइ? पुटु रोर तूं थोरी तरह ई पहुचे, चाची तुंहिंजी अकेली आहे, तोखे ख़बर आहे त कादर हिन टाइम भाई भॼा में। ठीकु आहे बाबा। तुंहिंजो कंहिं मथां शक आहे अरबाब? इहो कमु कंहिंजो थी सघे थो? अॼु कंहिंजो नालो खणी असां पाण खे छो कयूं? जेके बि हूंदा न, इहो अदा कादर उन्हनि खे ॾींहं ॿिनि में वेखो करे छॾींदो। मुंहिंजो शक त निहाल जी छोकिरनि मथां आहे। आहिस्ते अम्मा, जेकॾहिं हिन ॻाल्हि जी ख़बर कौड़ी ऐं बसरा खे पई त पोइ तोखे ख़बर आहे तोसां कहिड़ो असरु कंदियूं। माने खे जुदा पटाइण जो शौक़ु आहे, तॾहिं वते थी ॿियनि ते इल्ज़ाम हणंदी। अस्सलाम वालेकुम निहाल खान। वालेकुम सलाम। बाबा ख़ैर त आहे न? बाबा भूरल खान चयो आहे त पंहिंजे छोकरनि खे साण करे हवेलीअ ते अचिजांइ। भूरल खान खे चओ त असीं अचूं था। बाबा चाचा भूरल खान खे त असां पाणे मुंहुं ॾींदासीं, बाक़ी इन माई बख़्तीअ खे तूं पाण मुंहुं ॾिजां। सॼी रियासत जी पग इन माई बख़्तीअ जे सर ते नाहे। अहिड़नि ज़रूरी ॻाल्हियुनि में अदा भूरल खान इन माईअ खे विच में विहारे। बाबा मूंखे इहो ॿुधायो त उहो कहिड़ो फ़ैसिलो आहे जंहिंमें चाचा भूरल खान सां गॾु इहा चाची बख़्ती न वेठी हुजे? इन माई बख़्तीअ खे त मां पाण मुंहुं ॾियण जी कोशिशि कंदुसि, पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रहे, तव्हां सभिनी खे सब्र सां कमु वठिणो पवंदो। पर तव्हां जेकॾहिं कावड़ में अची पंहिंजा होश विञाए वेठो न, पोइ त बाबा इहा माई बख़्ती सॼी फिल्म असांजे ॻिचीअ में विझंदी, असांजे ॻिचीअ में। ॿार न आहियूं बाबा जो तड़ खां पहिरियां ई कपिड़ा लाहे पियो। तव्हां सभु हिते उताक ते ई रहिजो, केॾां बि ॿाहिरि वञण जी ज़रूरत न आहे। पहिरियों ई मूंखे शक आहे कादना त इहो फ़क़ीर ऐं बादलारनि जो कमु आहे। हाणे तव्हां छा था सम्झो कादना? मुंहिंजो पूरो शक इन सूबेदार ते आहे। खणी जे बादल ऐं फ़क़ीरे वारनि खे हिन अॻियां कयो आहे, हिन पंहिंजी बेइज़ती जो बदिलो असां खां वठी वियो आहे। जेकॾहिं सूबेदार एॾो पाण खे ठाहको थो सम्झे, पोइ बाबा भूरल खे चई हुनजी करायो बदिली। न, जेकॾहिं सूबेदार जी बदिली थी वई त पोइ उनखे कादन जी ताक़त जी ख़बर कीअं पवंदी? इन्ही करे सूबेदार जी बदिली कोन कराईंदासीं। इन्ही सूबेदार खे पंहिंजे पेरनि ते झुकाईंदासीं, पेरनि ते। कादना पोइ छा था सम्झो? फ़क़ीर वारनि खे ॻाल्हियुनि में खुटाए सघंदव? ॻाल्हियूं त सिर्फ़ु बाबा भूरल खान जी दिलि रखण लाइ कयां थो। मूंखे पूरी पक आहे त फ़क़ीर ऐं बादल वारा कॾहिं बि ॻाल्हि कोन मञींदा। इन करे चवां थो त तव्हां ॿिन्ही खे, तोखे ऐं मोहिब खे, सूबेदार जे मथां नज़र रखणी आहे। इहा तव्हां ॿई जांच कयो त सिज लहण खां पोइ ही काॾे वञे थो, कंहिं सां मिले थो। इहा जांच लही मूंखे राति ॿुधायो। चाची
चाचा घर आयो आहे छा पियो चवे? अम्मा मूंखे दिलासो ॾेई ॿाहिरि निकिरी वियो आहे। चई वियो आहे त दुश्मन पनाह खे को बि नुक़सान कोन पहुचाईंदा। चाचा सां कंहिंजी दुश्मनी थी सघे थी जंहिं पनाह खे अगवा कयो आहे? अम्मा दुश्मनी असां सां न आहे, भुरल खान जे करे असांजा दुश्मन वधी विया आहिनि। रईस त थधो माण्हू आहे, पर रईसियाणी बक्ती हुन खां वधीक तेज तबियत जी मालिक आहे। तबियत खे सख़्तु रखिणो थो पवे। जेकॾहिं हूअ बि रईस वॾे वांगुरु तबियत जी थधी हुजे हा न त निहाल वारा हुननि खे मारे मञाए ऐं हुननि जी पूरी जागीर मथां कब्ज़ो करे वञनि हा। इहो चाचा आहे जेको फ़क़ीरे वारनि खे भुलायूं थो अचे। कादन खे झुकाइण जे लाइ त पनाह खे अगवा कयो अथनि, पर हू पंहिंजी हिन चाल में कॾहिं बि कामयाब कोन वेंदा। कादन हुननि खे मारे मञाए वरी बि हेठां कंदो। ख़ुदा कंदो ईअं ई थींदो। अदा सही बिल्कुलु मां तस्लीम थो कयां, मां मञा थो खणी जेको तव्हां असांजे दर ते आया। पर बाबा असांजी इन कादर सां कहिड़ी दुश्मनी आहे यार जो हरू भरू हुनजे पुट खे अगवा कंदासूं? तूं खणी ॿुधाए। निरखान ॻोठ में ॿिया त घणेई घर हुया, सभिनी खे छॾे कुतो तव्हांजे दर ते छो आहे? चाचा साईं, कुतो आज़ाद कोन हो, कुत्ते जे पोयां कंहिं ॿिए जा इशारा हुया। तव्हांजो मक़सदु आहे त कुत्ते जे मालिक खे कादन इशारा कया ऐं हू कुतो काहे अची तव्हांजे दर ते बीठो, है न? कुत्ते जी गवाही खे असां तस्लीम नथा कयूं। तुंहिंजे तस्लीम करण या न करण सां को बि फ़र्क़ु नथो पए। भॼाणी मुंहिंजी ॻाल्हि हर भरू ज़बरदस्ती असांखे तव्हां ॾोही त नथा करे सघो न। आहे को सबूत ॿुधायो? भवनियार खान ॾिस, ॾोही कॾहिं बि लिकदार न आहे। जेकॾहिं इहा ग़लती तुंहिंजे छोकिरनि जी आहे त पोइ खणी तस्लीम कनि न। कादन खां माफ़ी घुरनि ऐं पनाह खे आज़ादु करे छॾनि। मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे त हिन ॻाल्हि खे दरगुज़र करे था छॾियो, को मसइलो ई न आहे। चाचा साईं, जॾहिं असांखे पनाह जी का ख़बर ई न आहे त पोइ उनखे असां किथां आणियूं? तुंहिंजो मक़सदु त उहो धोखे ॾियण में देरी न कंदा। साहब, जॾहिं तव्हां उन्हनि खां परे रहंदव त पोइ तव्हांखे धोखो कीअं ॾींदा? मां उन्हनि खां परे आहियां करी, पर हू मुंहिंजे वेझे थियण जी कोशिश कनि पिया। हथियारनि जा मुंहुं असांजे तरफ़ खोले छॾियो, असांजा सीना हाज़िर आहिनि। बाक़ी पनाह त असां वटि आहे कोन, हुनखे किथां आणियूं ऐं तव्हांजे हवाले कयूं? मुंहिंजा भाउ पनाह खे त असीं ॻोल्हे रहंदासीं, पर सुभाणे जेकॾहिं पनाह खे अगवा करण में अव्हां जा हथ ज़ाहिर थिया त पोइ रियासत 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 रियासत। करीम मुंहिंजी फ़क़ीरे वारनि सां हिकु अधु मुलाक़ात, ऐं मां हुनजी तबियत खां वाक़ुफ़ न आहियां। तोखे त हिते कई साल थी विया, तूं निहाल ऐं फ़क़ीरे वारनि खे चङी तरह सुञाणंदो हूंदे। साहब, मां जेको ई वक़्तु रहियो आहियां इहो ई सम्झियो आहे। उन्हनि में ऐं कारीगर नाग में कोई फ़र्क़ु कोन्हे। उन्हनि खे ई ॾंगींदा आहिनि जेको उन्हनि खे खीर पीआरींदो आहे। तुंहिंजो मक़सदु त उहो धोखे ॾियण में देरी न कंदा। साहब, जॾहिं तव्हां उन्हनि खां परे रहंदव त पोइ तव्हांखे धोखो कीअं ॾींदा? मां उन्हनि खां परे आहियां करी, पर हू मुंहिंजे वेझे थियण जी कोशिश कनि पिया। इन करे मां तोखां सलाह पियो वठां। साहब, जेकॾहिं मूंखे तव्हां सलाह जे क़ाबिल था सम्झो त मां तव्हांखे इहा ई सलाह ॾींदुसि त पंहिंजो झुकाव अम्मा बख्ती ऐं बाबा भुरल जे तरफ़ रखो। उतां तव्हांखे फ़ाइदो पइजी सघे थो, नुक़सान तव्हांखे कॾहिं को ॾींदा। उन्हनि त मूंखे पसंदि ई न कयो। साहब, उन्हनि खे आकड़ वारा माण्हू। छा मक़सदु तुंहिंजो? साहब, नाराज़ न थियो। मुंहिंजो मक़सदु तव्हां उन्हनि तरफ़ थोरो घणो झुकाव ॾेखारियो।
जीअं मूंखे पसंदि कंदा आहिनि तव्हांखे बि ईअं पसंदि कंदा। टाल मटोल खां कमु न हलंदो। या तव्हांखे असांजो छोकिरो वापसि करणो पवंदो या वरी असांजी दुश्मनी खे मुंहुं ॾियणो पवंदो। अदा साईं महिरबानी करे भाॼीअ खे सम्झायो तव्हां सां दुश्मनीअ जो त असीं ख्वाब बि नथा लही सघूं। उन खां पोइ बि जेकॾहिं तव्हां असांखे दुश्मन सम्झो था त ठीकु आहे, असीं हाज़िर आहियूं। हथियारनि जा मुंहं असांजे तरफ़ खोले छॾियो, असांजा सीना हाज़िर आहिनि। बाक़ी पनाह त असां वटि आहे कोन, हुनखे किथां आहिनि ऐं तव्हांजे हवाले कयूं। मुंहिंजा भाउ पनाह खे त असीं ॻोल्हे रहंदासीं, पर सुभाणे जेकॾहिं पनाह खे अगवा करण में अव्हांजा हथ ज़ाहिर थिया त पोइ असांजा हथ तव्हांजे अॻियां हाज़िर आहे। भले असांजा हथ वठी छॾिजो, असां उफ़ बि कान रखंदासीं। हथ त छा, पर तव्हां टिनी जा सिर धड़ खां धार करे छॾींदासीं। कादन पूरी ज़मीन उथलाए छॾ, मुंहिंजी तोखे पूरी इजाज़त आहे। जंहिं जंहिं मथां शक सम्झी उन मथां रहम करण तो मथां हराम हूंदो। सुभाणे ताईं पनाह सां गॾु उहे मुजरिम बि मुंहिंजे साम्हूं हुजनि जिन पनाह खे अगवा कयो आहे। ईअं ई थींदो अम्मा, ईअं ई थींदो। अदा असां टिन्ही खे टंगण जे लाइ भाॼे ने कादन खे हुकुम ॾेई चुकी आहे। बेखौफ़ रहो, मुजरिमनि खां सवा कादन कंहिं बि पेडोरी में हथ न विझंदो, सम्झी वियो न? माई भक्ति हरू भर जी मुंहिंजे बचन खे फाहो ॾीची विझे, भली कमु कंहिं ॿिए जो हुजे पर नज़र में हुनखे असां ई आहियूं। जेकॾहिं दिलि मुराद सां मुंहिंजी शादी थी वञे हा न त माई भक्ति खे खाधे में ज़हर मिलाए ॾियां, पूरो कयां सां, ऐं हुन हवेली ते बसि मुंहिंजा हुकम हलंदा। इन करे ई असांखे माई भक्ति पंहिंजो दुश्मन सम्झी वेठी आहे। असांखे हवेली में पेर बि नाहे रखण ॾींदी, ऐं जेकॾहिं भुल में वञ बि न त हिन माई बशीरा खे असांजे पुठियां लाहे छॾींदी आहे। ऐं जेसीं ताईं ॿाहिरि न निकिर न तेसीं ताईं हिन माई जा हथ रए जे पलव में हूंदा आहिनि। कुझु बि करे कीअं बि करे इन भक्तीअ खे पूरो करणो ई पवंदो, पोइ असां को सुख जो साह खणी सघंदासीं। अमां अदा वारनि खां इहा माई पूरी न थींदी, मूंखे ई हुन हवेली में वञणो पवंदो ऐं हुन जे खाधे में ज़हर मिलाए हुनखे पूरो करणो पवंदो। इहा माई बशीरा तोखे एतिरी मोहलत न ॾींदी। जीअं तूं हवेली में पेर रखंदी न, इहा माई चिचड़ जीअं तुंहिंजे पोयां हूंदी। हिन भक्ति जो बि बिलो करे वठंदासीं, बसि दुआ कयो अलाह खां त ख़ैर असां छोकिरा मोटी अचनि। किथे माई भक्ति होश विञाए सभिनी खे ॿधी हवेली में न फिटी करे। ईअं कई न त बंदूक खणी वञी हुनजे सीने में हणंदीमांसि। बाबा तव्हां घर हलो, मूंखे अदा बादल खे थोरो कमु आहे, असां चऊं था। यार हिकिड़ो मसइलो ख़तमु थियो ई न आहे, वरी तव्हां वञी का ॿी बाहि ॿारींदो। हाणे हुन बाहि खे विसाईंदो केरु? बाबा का बि बाहि कोन ॿारींदासीं, तव्हां बेफ़िक्र थी घर हलो। वॾा खे ज़िद्दी आहियो यार, जेसि ताईं तव्हां ॿई ॼणा को ममण न मचाईंदो न तव्हांखे सुकून ईंदो ई कोन। बसि यार पाण ॼाणो मुंहिंजी जान छॾियो। हल बादल। तव्हां सभु जा सभु सुम्ही न रहिजो, तव्हां मां को हिकु सुजाग हुजे, आई मां वापसि अचां थो। साहब हूं बि इलाक़े में कहिड़ा कैदी वेठा आहिनि जो असां खां भॼी वेंदा। जेकॾहिं तव्हांजा हितां को हथियार खणी वञे त पोइ। सर अॼु ताईं त ईअं नाहे थियो। पहिरियां हिते मां न हुयुसि, सम्झी वई न? साहब
हिन खे तव्हां छॾियो, तव्हां वञी आराम कयो, मां वेठो आहियां न। चङो, हाणे मां हलां थो, ठीकु आहे? अञा फ़क़ीरा सूबेदार ॾाढी देरि करे छॾी आहे, मां चवां थो ॿीहर फ़ोन कयो। बादल मूं सूबेदार सां ॻाल्हाए छॾियो आहे, हू तां निकिरी चुको आहे, बसि पहुचण वारो। जासूसी लाइ सिर्फ़ु मां न, पर मां भक्ति पंहिंजा माण्हू बि छॾिया आहिनि। मुंहिंजो अंदाज़ो हुयो त भूरल खान तव्हांखे उते ई ॿधी छॾींदो। तव्हांजो इहो अंदाज़ो हुयो या ख़्वाहिश? शायदि त तव्हां मूंखे पंहिंजो दुश्मन पिया सम्झो। हाणे ॿुधायो त तव्हांखे यकीन ॾियारण लाइ मूंखे छा करणो पवंदो? इन पनाह खे मारे छॾ, इहो वापसि न अचणु घुरिजे। कादन खे मारण जो पाण में गॾु फ़ैसिलो कयो होसीं, त ही पनाह विच में किथां अची वियो? पनाह जो ज़िंदा रहणु हाणे असांजे लाइ ख़तरनाक बणिजी वियो आहे। जेकॾहिं हू वापसि अचे थो त इहो ज़ाहिर त कोन थींदो त हुनखे अगवाह करण वारा तव्हां हुयो। हिक ई ॻोठ आहियूं, सॼो ॾींहुं गॾु पिया था गुज़ारूं। तव्हां छा था सम्झो त असां ॿुटूं ॿधी पनाह खे अगवा कयो हा? त छा हू कॾहिं बि असांखे सुञाणे कोन सघंदो? जॾहिं बि इहो पनाह वापसि आयो न, त कादन उन जे साम्हूं असां सां गॾु 10 माण्हू ॿुटूं ॿधाए बीहारे छॾींदो, ऐं जॾहिं उन्हनि मां असांजी सुञाणप थी त पोइ इहो कादन ॿोली ॻाल्हाइण में देरि ई न कंदो। तूं छा थो सम्झी त कादन पनाह खे ॻोल्हण में नाकाम ई थो? फ़क़ीरा, जेसि ताईं असां न चाहींदासीं त कादन पनाह खे ॻोल्हे नथो सघे। सूबेदार साहब, तव्हां कादन खां वाक़िफ़ न आहियो। 2 ॾींहं वॾा आहिनि, कादन पनाह खे ॻोल्हे लहंदो। तूं छा थो सम्झी सबूत हथ करण में कामयाब थींदे? हा मां, राति ताईं सबूत हथ में अची वेंदा। रियासत 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 रियासत। कादन, तूं हिन वक़्तु ख़ैर त आहे? जेकॾहिं सूबेदार खे मुंहिंजे अचण जी ख़बर पई त तव्हां सभिनी खे बग़ैर कफ़न जे दफ़न करे छॾींदो। कादन, असांखे हिते रहणो आहे, पोइ तो ख़िलाफ़ केरु चुर्च ॾींदो? असांखे मरणो नाहे। कुनाल, पर ईअं छो कादन? को बि सवाल न कजां, जेको तोखे कमु चयो न सिर्फ़ु उहो ई कजां। कमु थी वञे त मूंखे फ़ोन ते आगाह कजां। सुभाणे सुबुह जो तोखे इनाम मिली वेंदो। जेकॾहिं इन कम में तूं कोताही कई त पोइ कादन जे कहर खां तोखे बचाए केरु न सघंदो। जल्दबाज़ीअ में अची जेकॾहिं असां पनाह खे मारे विधो ऐं सुभाणे असां ते पकी साबिती बीठी त पोइ असां खूनी थी पवंदासीं। इन करे चवां थो फ़क़ीरा त जल्दबाज़ीअ सां कमु न वठ। तूं छा थो सम्झी
त कादन पनाह खे ॻोल्हण में नाकाम ई थो। फ़क़ीरा जेसि ताईं असां न चाहींदासीं त कादन पनाह खे ॻोल्हे नथो सघे। सूबेदार साहब, तव्हां कादन खां वाक़िफ़ न आहियो। ॿ ॾींहं वॾा आहिनि, कादन पनाह खे ॻोल्हे लांदो। इन खां पहिरियां जो पनाह असांजे हथनि मां हलियो वञे, पनाह खे माराए छॾियो। चयमि न, पनाह खे कादन कॾहिं बि ॻोल्हे न सघंदो। जेकॾहिं कादन उनखे ॻोल्हे लहे त पोइ उन जी अगवा जो इल्ज़ाम मां पाण मथां खणंदुसि। इल्ज़ाम तोखे खणणो ई पवंदो सूबेदार साहब, न त असां मुंझां चङाई जी उम्मीद न रखजांइ। जेकॾहिं सुभाणे असां ज़ाहिर थी पियासीं त पोइ असां त सिधी ॻाल्हि कंदासीं त असां इहो ॾोह सूबेदार दिलशेर जी वांगार वहण लाइ कयो आहे। जमादार सही पियो चए त ही नांग अथई, इन्हनि खे खीर पियारण मां को बि फ़ाइदो न वरंदो। ईअं ई हिननि खे मौक़ो मिलियो त ही मूंखे डंगण में देरी न कंदा, पर हिननि खे ख़बर नाहे त दिलशेर जी दाशत दिलनि जो धड़कण बंदि करे छॾींदी आहे। हिन वक़्तु बशीरा खे कम लाइ चवणु मुनासिब कोन थो लॻे साईं। साईं तव्हां हीअं कयो जो अरबाब खे घुराए वठो ऐं उनखे चओ त पंहिंजी न्याणी या पंहिंजी ज़ाल खे हिते कम लाइ मोकिले ॾियो। अम्मा, फिलहाल मां घर जो कमु कयां थी, ॿिए कंहिंखे चवण जी का ज़रूरत न आहे। पर पुट, तूं हिन वक़्तु उमेद सां आहे ऐं घर जो कमकार करण तो लाइ सही न आहे। अरबाब खे चवण जी का बि ज़रूरत न आहे बख्ती। इहो माई बानू ॾे न्यापो करे छॾियो, पोइ पाणी हली। पर साईं, तव्हांखे त अॼु चेकअप लाइ शहर वञिणो हो, पर तव्हां त का तयारी न आहे कई। ॾिसे बख्ती, इहो पंहिंजो कादन वारो मसइलो हल नथो थिए, तेसीं ताईं मूंखे हिते ई रहणो पवंदो। हिन मसइले खे मां पाण ॾिसी वठंदसि। तव्हांजी तबियत सही न आहे, इन में तव्हांखे लापरवाही न करणु घुरिजे। जिते न एतिरा ॾींहं गुज़री विया आहिनि बख्ती, उते ॿ टे ॿिया ॾींहं बि गुज़री वेंदा, ख़ैर थी वेंदो, परेशान न थी। साईं, हिकु ॻाल्हि चवांव, तव्हां पंहिंजी तबियत में ॾाढा सुस्त आहियो। जॾहिं न घणे में पइजी था वञो, पोइ वञी भॼ भॼा था कयो। ख़ुदा कंदो त हीउ मसइलो हिकु ॿिनि ॾींहंनि में हल थी वेंदो, पोइ कुझु ॾींहं शहर में रही चेकअप कराए कुझु वापसि हली वेंदुसि। वाह वाह, हलूं त था, पर मूंखे पूरी पक आहे त चाचो बुरल ख़ान तोखे अकेले में घुराई। भला जेकॾहिं मूंखे अकेला में घुराई त कहिड़ो मुंहिंजो अंगूठो पटींदो। भला जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता घुराई बि न, मां पढ़े अकेलो मोड़ींदोसांसि। तो अकेले खे वञण जी ज़रूरत कान्हे का, पुटनि खे गॾु वठी वञ। तूं मूंखे ॿधी कोन विहारींदो। बाबा, चाचा तोखे ॿधंदो कोन, पर तुंहिंजे मथे ते हथ फिराए सभु सचियूं कराईंदो तोखां। बाबा खे त अधी बि सुञाणी वेठी आहे। पर छड़ा मां पोइ रातूं को ॿार आहियां जो हे भूरल ख़ान मूंखे मुझाए सुझाए कूड़ा सचा ॾोह बसराईंदो। उथ यार बादल, उथ त हलूं ॿाहिरि। बाबो त उहो ई कंदो जेका हिन जी दिलि चवंदी। हलिया वाह, तव्हां गॾिजी सॼी मूंखे चांहि तयारु करे पियारियो।
अञा चुल्ह विसामे ई नथी त वरी ॿीहर धोईंदो खायां। बाबा सब्र कर, 2 मिंट सब्र कर, ठाव धोए वठूं, उन खां पोइ चांहि काढ़ियूं था, ओ ताक़त बि मोकिलियूं था ऐं तोखे बि पियारियूं था। अञा ताईं ख़ामोश आहीं कादन? कमज़ोर पइजी वए या तोखे पंहिंजे पुट जी ज़िंदगी अज़ीज़ नाहे? ख़ामोश इन करे आया अम्मा जो पक्का सबूत न आहिनि मिलिया। जंहिं ॾींहुं पक्का सबूत मिली विया उन ॾींहुं इन्हनि दुश्मननि जूं टंकूं बाहूं भञी तव्हांजे कदमनि में उछलाईंदुसि ऐं उन्हनि सां का बि रिआयत न थींदी। तूं छा थो सम्झी? सबूत हथ करण में कामयाब वेंदे? हा मां, राति ताईं सबूत हथ में अची वेंदा। पहिरें तव्हां पनाह खे आज़ाद कराइजो, दुश्मननि जी ॻिचीअ में पोइ हथ विझजो, न त हू निभागा उनखे को नुक़सान पहुचाईंदा। ईअं ई कंदुसि अम्मा भक्ति, ईअं ई कंदुसि। तूं छा थो सम्झी त इहो कमु कंहिंजो थियल आहे? जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे अम्मा त इहो सॼो कमु सूबेदार जो थियल आहे ऐं उनजो साथ ॾियण वारा फ़क़ीरो ऐं बादल आहिनि। पोइ मां अॼु डीएसपी खे चवां? न माना न, फ़िलहाल एतिरी तकड़ करण जी ज़रूरत नाहे। जेसीं ताईं असांखे पक्का सबूत हथ में अचनि ऐं असां पनाह खे आज़ाद कराए वठूं, पोइ रहियो इहो सूबेदार इहो असांजी गिरफ़्त खां ॿाहिरि कोन वेंदो। जेकॾहिं तोखे ईअं ई ठीकु थो लॻे त तूं पंहिंजो ज़ोर लॻाए वठ, न त इन सूबेदार जी ॻिचीअ में मां पाण हथ विझंदसि। रियासत रियासत